असुल तालीम आहे, इल्म आहे, इन शइ खे सम्झो त तूर सीना जबल जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त कसम खयो यो इन जे लाइ ॿियनि जबलनि ते बि रब करीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम कयो न फिलाने जबल ते उते कलाम कंदोसीं, उते ॻाल्हाईंदोसीं, न न तूर सीना जबल ते अची छो इन जबल खे चोटीअ ते लॻल पत्थर ते नालो मुहम्मद लिखियल आहे। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांजे बचड़नि खे क़ुरान जो कारी बनायो, क़ुरान जो हाफ़िज़ बनायो, हदीसुनि जो आलिम बनायो त ज़रूर हिकिड़ी शइ